अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे मीरपुर ख़ास मां ख़बर मीरपुर ख़ास डिवीजनल कमिश्नर मीरपुर ख़ास अब्दुल वाहिद शेख चयो आहे त कश्मीर नज़र आबादी आहे। कश्मीर जी जदोजहद तमामु पुराणी ऐं सबुर सां भरियल आहे। हिननि जी आज़ादी खे का बि ताक़त रोके नथी सघे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन कश्मीर जो ख़ुसूसी दर्जो ख़तमु करणु ऐं गैर क़ानूनी लॉकडाउन खे 1 साल मुकमल थियण ते मज़लूम कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती करण लाइ कमिश्नर कॉम्प्लेक्स खां प्रेस क्लब ताईं निकिरंदड़ रैली ख़िताब कंदे कयो। हिन वधीक चयो त कायदे आज़म कश्मीर खे पाकिस्तान जी छिरग करार ॾिनो। को बि ख़ुददार मुल्क ऐं क़ौम कॾहिं बि इहो बर्दाश्त न कंदी त हू पंहिंजे छिरग दुश्मन जी तलवार अॻियां रखी। हिन चयो त पाकिस्तानी क़ौम ऐं कश्मीर अलॻि नथा थी सघनि। पूरी क़ौम जो हिकु ई नारो आहे, कश्मीर ठहंदो पाकिस्तान। जेसिताईं असां कश्मीर खे पाण सां गॾु नथा करे छॾियूं तेसिताईं असां चैन सां न वेहंदासीं। असांजो दिलि कश्मीरियुनि सां गॾु धड़के थो। कश्मीर जी आज़ादी ताईं असांजो एहतजाज जारी रहंदा। उन मौक़े ते DIG पुलिस मीरपुर ख़ास ज़ुल्फ़कार लाड़क ऐं डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ास ज़ाहिद हुसैन मेमन चयो त असां सभिनी गॾु थी दुनिया खे उहो ॿुधायो आहे त असां कश्मीरियुनि सां केतिरी मोहबत रखूं था। कश्मीरियुनि लाइ असां वटि केतिरो दर्द समायल आहे। कश्मीर में इंसानी हक़नि जी पामाली थी रही आहे। सॼी दुनिया खे इंसानी हक़नि जी पामाली ते तवजो ॾियणु घुरिजे ऐं आलमी इदारनि खे उन्हनि ॻाल्हि जो नोटिस वठणु घुरिजे। कश्मीरियुनि ते जेको ज़ुल्म थी रहियो आहे उन खे बंदि करण में आलमी इदारा खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। रैली में रिटायर्ड मेजर मिर्ज़ा मुसर बेग पिणु पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। रैली में आम शहरनि वापारी समाजी तंज़ीमनि मज़हबी ऐं सियासी जमात समेत ॿियनि पिणु रैली में शिरकत कई। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।